कंहिंखे बि ॾियां। बाबा इन खां त असांखे पढ़ाई न त घटि में घटि असां तव्हांजी हर ग़लति ॻाल्हि ते हा करे वेठा हुजूं। अरे तव्हांखे पढ़ायो ई न करे वयुमि त कंहिं सुठी जाइ ते तव्हांजी माइटरी कयां। मारवी लाइ को रैत जे रिश्ते खां को सुठो रिश्तो ईंदो छा? पाण बि वेठी खाए ऐं मूंखे बि सॼी ॼमार वेठी खाए। मुंहिंजे लाइ बाबा मी रईस जी हवेली ज़िंदा लाशनि जो मुर्दा खानो आहे। तव्हां इहा ग़लती करे पछताईंदो बाबा। निशान सच थो चवई, भला चोथो धीअ खे विकिणी असांजो अंदर गारी। हाणे इहा बकवास बंदि कयो। मारवी मुंहिंजी मर्ज़ी शरीफ़ खे ॼाणा लुच खे नथो चवांव त ॿई मथे ते चढ़ंदा न वञो। इहा ॻाल्हि आहे त पोइ मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधी छॾियो बाबा। कहिड़ो? रईस खे घोट बनाइण खां अॻु तव्हांखे मुंहिंजे लाश तां गुज़रणो पवंदो। ॾिसां त कीअं थो रईस मोड़ ॿधी हिते अचे। पैसा वॾा चांद रख। इहो अमजद ॿिन्ही मारनि खे त सॾु करे वठु। हाज़ुर साईं। जी रेसा वियो। शुक्र आहे अॼु ॾियण न थी चई। मूंखे तव्हां सां अॼु हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। माशाल्लाह असांजूं न्याणी बि हाणे जवान थी वियूं आहिनि। उन्हनि जो फिक्र बि मूंखे ओॾे ई कीअं कटे रहियो आहे। ॾिस मूं तोखे न पियो चयो त रईस खे पंहिंजी धीअरुनि जो ज़रूरु फिक्र हूंदो। हाय हाय घणो वक़्तु थियो आहे जो नांगण ते का ख़ुशी कान थी आहे। जेसीं ताईं ख़ैरनि सां पुटड़ो बुलाए त मां वापसि अचे तेसीं ताईं धीअनि जी ख़ुशी त ॾिसी वठूं। हयाती अलाए छा आहे। ठहियो हाणे ख़ुशी थींदी ज़रूरु थींदी पर धीअरुनि जी शादी जी न, मुंहिंजी पीउ शादीअ जी। छा टी शादी? गुनाह कयूं छा? असांखे इस्लाम चइनि शादियुनि जी इजाज़त ॾिनी आहे। त तूं हाणे टी शादी कंदी कंहिंजी इजाज़त सां? छा मतिलबु? मगर त जाइ ते थी की न कोन? जेकॾहिं इस्लाम में तोखे चई शादियुनि जी इजाज़त मिली आहे त इस्लाम में इहो बि त शर्त आहे न त नई शादी करण खां अॻु पोइ ज़ालुनि जो राज़ को वठण बि ज़रूरी आहे। चवे छा थी? तव्हां सम्झो थी त मां हाणे तव्हांखे इजाज़त वठंदुसि। एॾियूं तव्हां मुतबर थी वियूं आहियो। ख़बर न आहे कहिड़े क़िस्म जो इंसानु आहे। जिते तो टुकर गभो नज़र अचे उते लूस लूस कंदो थो वञे। बकवास न कर त से काटे न विझाए। तव्हां त धीअरुनि जी ॻाल्हि पई कई। ये चंडी बस करे तक पे ॻाल्हि कया न। मूं सोचियो आहे त धीअरुनि खां हक़ बख़्शिराए छॾियां। छा? हाय हाय ज़ुल्म जी त हद करे छॾी अथई। इन मुंहिंजी मिल्कियत जे करे पहिरीं भाउ वीचारे खे ख़ुदकुशी कराई ऐं हाणे वरी धीअरुनि जो वारो आहे। लाल लाल मूंखे तंग न कर। मां ॾाढो ॾिघो माण्हू आहियां। ॾिस
पाण त शादियुनि मथां शादियूं कंदो थो वञे। बकवास न कर, चवां थो त ज़बान न कढी छॾियाए। नथो चवां त मथो ख़राब थी वियो थी। हलो हलो त जिंदड़ घाटी फेराटियूं न पारायां। हलो वञूं थियूं। मां बि ॾिसां त मुंहिंजी पाउ खे हिन हवेली में कीअं थो वठी अची। चुंडा न पटियामांसि त मुंहिंजो नालो बि लाल न आहे। निकिरे थी न त विछाए मथे में फाड़ निभागी। अच्छा मां निभागी आहियां ऐं तूं वरी सभागू आहीं। शर्म बि कोन थो अचे। ॿियो त सभु ठीकु आहे सरकार, पर छोकर निसार कोन थो। है जवान खून आहे न, तूं को फिक्र न कर। मां पाणे बंदोबस्तु करे छॾींदुसि। बसि रुगो तूं थोरो सब्र सां कमु वठी करें। सरकार ईअं न थिए जो छोकर जी जान जोखे में पइजी वञे। न न इन तूं को बि फिक्र न कर। कुझु बि कोन थींदो बाबा, कुझु बि कोन थींदो। बसि रुगो वक़्ती तौर ते हुनखे घर खां थोरो पासीरो रखिणो पवंदो, पोइ मां हुनखे पाणे ई वापसि वठी ईंदुसि। बसि सरकार हुनजी पारत हुजेव, मुंहिंजो हिकिड़ो ई बचिड़ो अथव। उन खां न तूं को भुल कोन कर। सरकार जे हथ हेठि आहीं, अहिड़े तरह जे हथ हेठि कोन आहीं। ॿिया कोड़ा खान जी निसार त हाणे मुंहिंजो सालो आहे, मां कीअं हुनजो ख़्यालु रखंदुसि। ॻाल्हि त ॿुध, तूं कराची हलण लाइ तयारु थी आयो आहीं या कोन? सरकार मां तयारु आहियां। हा त पाण हीअं कर, तूं हली गाॾी में वेह त मां अचां थो। दिमाग़ जी चवां सरकार। उहा कमुकार चेतिरा संभालजांइ। जेकॾहिं पीर बख़्श वारा अचनि त खजनि जो ठीकु हुननि सां तइ करे छॾिजांइ। हाज़िर सरकार। मां बि कराची मां जल्दी वापसि मोटींदुसि, बसि रुगो ख़रीदारी करणी आहे। हाज़िर। हाजो जी साईं। मुंहिंजे वञण खां पोइ तूं वधा किथे सुम्हजांइ ऐं थोरो खड़को वड़को करे सुम्हजांइ। ॾिसी तो 1000 दोस्त आहिनि, 1000 दुश्मन आहिनि। ॿी ॻाल्हि त इहो निसार खे मिड़ई घर खां थोरो कुझु ॾींहंनि लाइ पासीरो रखिणो आहे। सरकार सम्झ त निसार पासीरो थी वियो। हा पर हुनखे को नुक़सानु कोन पहुचाइजांइ। सम्झी साईं। सारा छा पिया ॾिसो? छो तव्हांखे कोई एतिराज़? न न मूंखे छो एतिराज़ थींदो, पर जेकॾहिं मां तव्हांखे चिताए ॾिसां त मां न कजो। अलाह ताला दुनिया में जेके बि शयूं ख़लकियूं आहिनि से ॾिसण लाइ त आहिनि। हा ऐं इहा हक़ीक़त आहे त रब पाक पाण बि सुहिणो आहे ऐं सुहिणनि शयुनि खे पसंदि बि कंदो आहे। जॾहिं असांजो ख़लकणहार ई ख़ूबसूरती पसंदि आहे, पोइ असां त हुनजा बना आहियूं। बट फॉर योर काइंड इंफॉर्मेशन, हर का सूरत बि सुठी कोन लॻंदी आहे। को माण्हू ई इन क़ाबिल नज़र ईंदो आहे। छा बि चइजे शइ जीअं माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, के माण्हू मंझ अचे हू बहार जी। लॻे थो शाइरीअ सां सुठो चाह अथव। हा पर सिर्फ़ु पढ़ण जी हद ताईं। सारा हिकु ॻाल्हि चवां? पर आफ़ताब ही चवां मां चवां ई नथो थी सघे। छो न, जेकॾहिं इजाज़त ॾिए त ज़रूरु। बिल्कुलु ईअं। हाणे चओ त छा पोइ चवणु चाहीं? सितारा तुंहिंजे वञण सां ईअं पियो महसूसु थिए ॼणु हीअ अस्पताल ऐं मां अकेला थी पवंदासीं। मूंखे ईअं पियो लॻे ॼणु मां हिते कुझु विञाए रहियो आहियां। आफ़ताब मूंखे बि ईअं पियो महसूसु थिए ॼणु मां हिते कुझु छॾियो पई वञा। सितारा पुटु जल्दी कयो, सॼो सामान गाॾी में रखिजी वियो आहे। हा पापा, आफ़ताब रुगो रिपोर्ट तयारु करे वठे। रिपोर्ट तयारु आहे ऐं वकील साहिबु तव्हां पंहिंजे हेल्थ जी केयर कजो ऐं मेडिसिन पूरे वक़्त ते वठंदा रहिजो। टेंशन खां कुझु परभरो रहजो। थी सघे त कुझु महीना रेस्ट ज़रूरु कजो। डॉक्टर तो असांखे जेको कुर्ब ॾिनो, पंहिंजाइप ॾिनी, सा मां हमेशह यादि रखंदुसि। इहो कुर्ब ऐं पंहिंजाइप कॾहिं ख़तमु न कजांइ। असांजे घर खे पंहिंजो घर सम्झी ईंदो रहिजे। हा हा ज़रूरु। पापा मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे। डॉक्टर मुंहिंजी सिहतयाबी जी ख़ुशी में अॼु राति जी मानी तो असां सां गॾु खाईंदे। ज़रूरु अचे। कोशिशि कंदुसि वकील साहिबु। कोशिशि छॾ, तोखे अचिणो पवंदो। ईंदे न? हा ज़रूरु।
अमी मां सितारा जी पीउ जी दावत में वञी रहियो आहियां, मतां देरि सां अचां। या सितारा वरी कहिड़ा पुट? अमी हाणे देरि थी वई आहे, मोटी अचां त पोइ तफ़सील सां ॿुधाईंदुसि। मदर मोहतरमा, अॼु असांजो महिला ख़ुशबू सां मुअत्तर आहे। लॻे पियो बरादरी मोहतरम अॼु कंहिं ख़ासि पार्टी में वञी रहिया आहिनि। तूं वरी किथां नाज़िल थी हिन वक़्तु? मां बदौलत ॼाणणु चाहिनि था त इहे अतर अंबीर, इहे ज़र्क बर्क लिबास कहिड़ी ख़ुशी में पहिरियां पिया वञनि बरादरी मोहतरम? छाकाणि त तव्हांजी शकिल ममड़ीअ सां मिलंदड़ जुलंदड़ आहे, इन जे करे न ॿुधाईंदोसांइ। किन्ना मदर मोहतरमा ॾिसो था बरादरी मोहतरम मुंहिंजो मूड ख़राब करे छॾियो। शहज़ादी भेण खे न चवंदो। जी अमी, तूं अमीअ सां इहे ॻाल्हियूं कर, मूंखे देरि थी थिए, मां हलां थो। बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं अमी। ख़ुदा हाफ़िज़। अल्लाह ने बाय ब्रदर। सितारा, मूंखे ॾाढी ख़ुशी थी त अंकल घर अची विया। पोइ मूंखे त ख़बर ई कोन हुई, हितो ई फोन ते ॿुधायो आहे। हा छा कयां, मूंखे त पाणी कुझु ख़बर न हुई। हिकु मिंट तव्हां ॻाल्हि कयो, मां अचां पई। वज़न लॻे थो त मूं तोखे पहिरियों किथे ॾिठो आहे। वैसे डॉक्टर शइ अहिड़ी आहे जेको हिनखे ॾिसंदो आहे और पंहिंजो करण लाइ तयारु थींदो आहे। पर यार तुंहिंजी दावत में अचण सां हिकिड़ो फ़ाइदो थियो, दिलि जे डॉक्टर सां मुलाक़ात थी। साईं असां कार्डियोलॉजिस्ट जी इहा ई त वॾी ॻाल्हि आहे, असांजो हमेशह अमीर मरीज़नि सां वास्तो पवंदो आहे। आप साहब तमाम पंहिंजी फ्रेंड सां मुलाक़ात कराइण। हाँ हाँ ज़रूर। सफिया, ये डॉक्टर आफ्ताब एंड डॉक्टर सफिया, जमीला और शाबिया। अस्सलाम वालेकुम। मैं सफिया। अल्लाह
तॾहिं मिलंदासीं तॾहिं मिलंदासीं ओके नजू खुदा छो अबू सां न मिलंदे छा वरी कंहिं ॿिए त पोइ रोज़ मूंखे रुॻो ईअं छॾे न ईंदो आहे किथे रही यूनिवर्सिटी किथे रहियो मुंहिंजो घरु मां नंढड़ी थो रही आहियां जो रस्तो भुलिजी वेंदी हुअसि नजो तो कॾहिं चाह पखी ॾिठो आहे हू कीअं पंहिंजे पारस खे साह में सांडे थो वधंदो आहे त मथां कंहिंजी नज़र पइजी वेंदसि चोराची न वञ तूं बि मूं लाइ पारस आहीं चङो नजो खुदा खुदा साईं अव्हांखे कंहिंसां मिलणो आहे मूंखे कंहिंसां न पोइ साईं तव्हां हिते छा पिया कयो दरअसल मां मालूम करण पियो चाहियो त हिते रहमान साहब रहंदो हो हाणे बि उहो थो रहे या को ॿियो साईं मूंखे हिते कमु कए एतिरो अरसो त कोन थियो आहे पर एतिरी ख़बर ज़रूरु अथमि त रहमान साहब पंहिंजे बेगम साहिब सां गॾु पंहिंजे पुट सां मिलण अमेरिका वियल आहिनि भला हाणे हिते केरु थो रहे ते साईं रहमान साहब जी न्याणी पंहिंजे पुट आफ़ताब ऐं धीउ सां गॾु रहंदी आहे आफ़ताब आफ़ताब छा कंदो आहे पर साईं इहो सभु कुझु अव्हां छो था पुछो बसि ईअं ई साईं ही साहब अव्हां सां मिलण थो चाहे हुकुम साईं न मूंखे तव्हां सां न रहमान साहब सां मिलणो हा नाना साईं जन त अमेरिका विया आहिनि अमेरिका विया ठीकु आहे थैंक यू साईं ॿियो ख़बर मिली आहे बचड़नि सां हाँ पुत्र आफ़ताब सां त मिली आहे माशाअल्लाह बची जवान थियो आहे बिल्कुलु मूंखे ख्वाब जी ताबीर थी सिक पूरी थियव राति त निंड बि कोन पिया आयव सिक जे उन्हारे जी उन कॾहिं पूरी कान थींदी आहे बल्कि मिलण सां उहा उन अञा वधी वेंदी आहे मूंखे अॼु एहसास थियो आहे त मुंहिंजी ज़िंदगीअ जा सोना ॾींहं बिना सबब जे परदेस जी नज़र थी विया चाचा साईं धरती ते किरियल मींहं जूं फुड़ियूं कॾहिं बि ककरनि ॾे वापसि कोन वियूं आहिनि तव्हां पोइ ॾींहं हयाती जी ज़का सम्झी विसारे छॾियो पुट उहे ॾींहं सुथरा कोन विसरंदा आहिनि गुलनि जो ज़िक्र कबो त कंडनि खे नज़रअंदाज़ करे कोन सघिबो ख़ैर छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे तव्हां इहो ॿुधायो त जॾहिं तव्हां आफ़ताब सां मिलियो तव्हां छा फील कयो मुंहिंजो मतिलबु आहे त उन फीलिंग्स तव्हां मूंखे कम्युनिकेट करे सघो था न पुछ त केॾी ख़ुशी थी आफ़ताब खे ॾिठुमि त सिक ऐं प्यार विचां हुन ॾांहुं तेज़ी सां अॻिते वधियुसि पर सितम त ॾिस पंहिंजे ई पुट पंहिंजे दिलि जे टुकड़े सां भाकुर त ठहियो मुर्गो
पुट करे भी सॾे कोन सघियोमांसि। उन वक़्तु मुंहिंजी कैफ़ियत बिल्कुलु उन मुसाफ़िर जियां हुई जेको जहाज़ जे तबाह थियण खां पोइ कंहिं तख़्ते लाइ वाझाईंदो हुजे। विसारे छॾियो इहे ॻाल्हियूं, ख़ुशीअ सां जीअण शुरू कयो। अॻिते लाइ सोचो त अॻिते छा करिणो अथव। छा करियां यार, सम्झ में नथो अचे। मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे पुलिस ऐं अदालत जी मदद वठणु घुरिजे। यार सच पुछी त मां हिन चकरनि में पवण ई नथो चाहियां। इहो सभु कुझु अजायो आहे। चाचा साईं, ईअं हरू भरू कोन्हे। तव्हां जेकॾहिं एग्री कयो त मुंहिंजो हिकु दोस्त आहे, हुनजो वालिद साहब पुलिस चीफ आहे, हुन खां को सलाह मशवरो वठी सघिजे थो। चवीं त तूं बि सही थो यार। ठीकु आहे, मिली था ॾिसूं मन का राह निकिरी अचे। चाचा साईं, उहो दोस्त इस्लामाबाद वियल आहे, वापसि अचे त पोइ हुन सां ॻाल्हाए हुनजे वालिद साहब सां बि मिली अचिबो। ठीकु आहे पुटु। हमें जागो था। हाँ पुट, हली ले। मी तव्हांखे नाना साईं जन जी यादि ईंदी आहे? हाँ पुट, आख़िर हू मुंहिंजा वालिदेन आहिनि। पर तूं छो थो पुछीं? अम्मी, मां पार्टी अटेंड करे वापसि अची रहियो हुउसि त मेन गेट ते हिकु शख़्स मिलियो। मूंखे असांजे हिन घर खे हैरत में जां ॾिसी रहियो ऐं नाना साईं लाइ पुछी रहियो। केरु हो पुट? मी हुयो त अलाए केरु, पर जॾहिं मुंहिंजी हुन ते पहिरीं नज़र पई, अलाए छो मुंहिंजी दिलि टपाइजण लॻी। ईअं महसूसु थी रहियो ॼण हू मुंहिंजे रियल ब्लड मां हुजे। आख़िर हुयो केरु? नालो छा हुयसि? तकड़ में नालो बि कोन पुछियोमांसि, अलाए त केरु हो। पर अम्मी मूंखे फील थियो त हू मुंहिंजो पंहिंजो आहे, या वरी मूं हुनखे किथे ॾिठो आहे। पुट आफ़ताब, तूं पाण खे संभाल। माशाल्लाह तूं समझदार आहीं। कंहिं बि वाटाड़ूअ खे ॾिसी हुन सां रिश्तो जोड़े विया, किथां जी अकलमंदी आहे। हूं त को अबूअ जो दोस्त या सुञाणो। घंटड़न घंटड़न बा अदब, बा मुलाइजा, होशियार शहजादी आलम ज़ारा बानो चाय समेत हाज़िर थी वई आहे। ज़ारा, तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कजे, पर तोखे कीअं ख़बर पई हिन वक़्तु असांखे चांहि जी सख़्त तलब थी रही आहे? मां बदौलत ब्रादर मोहतरम खे तमामु सुठे नमूने सुञाणे। चांहि वठो, न त थधी थी वेंदी। थधी थी वेंदी त पोइ तूं बदौलत कहिड़े कम लाइ आहीं? गरम करे अचिजांइ। For your kind information, my sweet brother, I'm not cook, I'm शहजादी आलम। पघार त कुक जी वठंदी आहीं, इहो शहजादी आलम कॾहिं खां थी आहीं? मदर मोहतरमा, ॾिसो था ब्रादर मोहतरम सां कीअं था ॻाल्हाइनि। वरी झड़ो, छॾियो हाणे झड़े खे, चांहि पियो, थधी थी वेंदी। तव्हां चओ था त पीआं थी। अम्मी, अॼु वकील साहब जे पार्टीअ में अहिड़ो हिकिड़ो ॿियो शख़्स पियो मिलियो, जंहिंखे बि ॾिसी मूंखे ईअं लॻो ॼण मूं हुनखे किथे ॾिठो आहे। उहो वरी केरु हो? कि न हुन खां बि नालो न पुछी? न अम्मी, वकील साहब हुनजो तारीफ़ करायो। हुनजो नालो रईस लखमीर ख़ान हुयो। छो अम्मी, तव्हां सुञाणोसि था छा? न न पुट, बसि ईअं। पोइ तव्हां हुनजो नालो ॿुधी छिकिजी छो वियो? अलाए छो पुट, बसि ईअं हुनजो नालो गौरो लॻो। पुट आफ़ताब, तोखे अहिड़नि माण्हुनि सां उथण वेहण न घुरिजे। अम्मी, मां त हुनखे सुञाणा बि कोन, हू त वकील साहब जो दोस्त हो, बसि। पुट, पोइ हुनजी शिकिल ज़रूरु भवाइती हूंदी। एक्ज़ैक्टली मम्मी। त पोइ तोखे अहिड़नि माण्हुनि सां उथण वेहण खां अॻु इहो ज़रूरु सोचणु घुरिजे त अॻिले जो मुंहुं मुहांदो चाल चलत कीअं आहे। छो त मुंहुं माण्हूअ जो खुलियल किताबु हूंदो आहे, जंहिं ते माण्हूअ जो अमाल लिखियलु हूंदो आहे। अम्मी, तव्हां त हरू भरू नाराज़ था थियो।
बिलीव मी मां उनखे ज्यादा लिफ्ट कोन कराई सवाइ इंट्रोडक्शन जी। बाय द वे इहो वकील साहब आहे केरु जंहिंजे तारीफ़ में तस्वीर पढ़ंदे थकिजांइ कोन थो? अमी वो मुंहिंजो पेशेंट आहे। मां बदौलत थे त डाउट पे लगे हू ब्रदर मोहतरम तव्हांजो पेशेंट आहे या? व्हाट डू यू मीन? आई मीन वकील साहब जी हिकु ब्यूटीफुल डॉटर हूंदी ऐं उहा यकीनन अव्हांजी उमिरि जी हूंदी। छा मतलब? तोखे कीअं ख़बर पई? मां बदौलत तमामु अक़लमंद छोकिरी आहे ऐं पंहिंजे ब्रदर मोहतरम खे चङे नमूने सुञाणे। चङो चङो सुञपुर जी मलका आलिया। जी ओ आई एम सॉरी सुञपुर जी शहजादी आलम हाणे सुम त सुबुह सवेर जाग थी कॉलेज लेट न थी वञे। चङो पुट। चङो अम्मा अल्लाह हाफ़िज़। रोइण सां कुझु की न वरंदो तुंहिंजे या मुंहिंजे रोइण सां हो ज़ालिम मञी त कोन वठंदो। पर असीं न थियोसीं संदसि वॾी ॾुआरियूं असांजी न्याणी बि हुनजो छा बिगाड़ियो आहे। लाला सबुर कर असांजे रोइण सां पंहिंजो फ़ैसिलो कोन मटाईंदो विझे न असांखे कंहिं जंजाल में। सबुर कर त सुठो आहे। मूंसां खणी केतिरा बि कर करे सबर करे वञा पर मुंहिंजे मासूम न्याणी ते इहो ज़ुल्म मूंखां बर्दाश्त नथो थिए। अंती हाणे सबर मूंखां ज़ोर आहे। लाला अंधी जी ॾाढो रोइणा अखियुनि जो ध्यानु सियाणे थी जिते ॿिया बि ज़ुल्म बर्दाश्त कया अथई उते इहो बि सही। पंहिंजूं न्याणियूं ज़िंदा त रहंदियूं न पंहिंजी अखियुनि जो ढौ त रहंदियूं। इहो कहिड़ो जीअण आहे असांजी न्याणियूं ज़िंदा लाश थी वेंदियूं हॾनि जो पिंजरो थी वेंदियूं असांजूं मासूमिड़ियूं। भला छा कयूं असांजी न्याणियुनि जे नसीब में इहो ई लिखियलु आहे। अमर रोई छा थी कंदा आहियो तव्हां? अमर ॿुधाई छो थी आख़िर ॻाल्हि छा आहे? धीअ पढ़ी जो मोह कारो थियो आहे। ज़ालिम मां फासी रहियूं आहियूं न मरे थो न मंजो थो छॾे। पर ॿुधाए छो न थियूं आख़िर रो छो थियूं? धीअ मिड़े तव्हांजा हक़ तो बख़्शिलाए। हक़ बख़्शिलाए इहो वरी छा थींदो आहे? अमा ॿुधाए त आख़िर ॿुधाए त कया भला। लाल हिननि खां लिकाइण मां कुझु की न वरंदो असांखे हिननि खे खोले ॿुधाइण घुर्जे। हा दी चवी सच थी धीअ इहा लक्ष्मी जहिड़नि ज़ालमनि जी हथ ठोके न समा अहिड़ा ज़ालिम कहारी पंहिंजी मिल्कियत पंहिंजी इज़त ऐं ग़ैरत बचाइण जी ख़ातिर पंहिंजी न्याणियुनि जी शादी क़ुर पाक सां कराए छॾींदा आहिनि। उहा छोकिरी सॼी उमिरि लाइ कंहिंजी कुंवार थी न सघंदी आहे। बापो नथो मञे बदनसीब त मां आहियां जो हिननि खे ॼणे हे ॾेखारियो जो मन नीड़े ते नूह ॾेई सॼाइण ताईं ॾींहुं कॾहिं ज़रूरु न पवे हा।
गट्टे नंगी बेकसूर जवानी जो दुख करना चाहिए मां वो तो जने तो असांजो मरणो पड़ो इन ही हवेलीअ सां आहे ख़बर त कान थी पए त असांजो कहिड़ो ॾोह कयो आहे कहिड़ा कीता पियूं लोड़ियूं ॻाल्हि मूंखे शर्म नथो अचे पाण कटी शादी पियो करे पंहिंजी न्याणी पंहिंजी रत खे बांधी पियो बणाए भले शादी त करे ॾिसे इन टके जी छोरीअ खे ॾिस जाए कीअं तूं चुंडा पटिया ख़ुशि हूंदी त तेजी राज कंदी मारी जीअं जहिड़ी अथसि शर्म हुजे त अहिड़ो कमु छो करे हा छोकरी